खान जे बनिन में मिलियो आ जेको साफ़ ज़ाहिर आहे जावेद खे शम्मू मारायो आहे। शम्मू सरदार साहब अखिन ॾिठो शायद को बि कोन्हे को। तव्हां शक जे बुनियाद ते शम्मू खे कातिल कीअं था चई सघो? शक जी बुनियाद ते त गिरफ्तार करे सघी थो न, उनखे गिरफ्तार कर और पात्र लगा न शम्मू खे। तोते आंगुर बोलींदो, तोते आंगुर। सरदार साहब शम्मू खे गिरफ्तार करण सवलो कम न आहे। हू पुठ वारो आहे ऐं दरिया खान ईअं करण कोन ॾींदो। इहो तूं थो चई न? कुझु वर्तीअ जी लज रख। असां FIR में मुख्य जवाबदार शम्मू खे ॼाणायूं था। जेकॾहिं तो शम्मू खे गिरफ्तार न कयो त पोइ तोखे हिन वर्दी पाइण जो को बि हक़ नाहे वर्दी पाइण जो को बि हक़। सरदार साहब जेकॾहिं शम्मू गिरफ्तार थियो त उहो घणो वक़्तु जेल में न रही सघंदो। ईअं न थिए त जावेद जा असुल कातिल बची वञनि। जावेद जो असुल कातिल शम्मू ऐं हुन जा साथी आहे, इहा मूंखे पक आहे। इन खां पहिरीं तो शम्मू जो बि खून लोड़े छॾियो। ॻाल्हि ॿुध सुबेदार, जावेद जो खून मौत तोखे लोड़ण न ॾींदुसि। ठीकु आहे सरदार साहब, मां कोशिश कंदुसि। कोशिश न, मूंखे पक ॾे कातिल शम्मू आहे। शम्मू खे जेकॾहिं तो गिरफ्तार न कयो त पोइ अहिड़ो तूफ़ान ईंदो जंहिंखे तूं रोके न सघंदे। सरदार साहब शम्मू खे मां अॼु ई तो गिरफ्तार करियां। अव्हां जो हुकुम बजा आणियां थो, पर पोइ जी अव्हां खे पार थी। सुबेदार अॼु जो अॼु शम्मू खे लाकम कर। केर तोखे उप न कंदो। मां वेठो आहियां न, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। सरदार साहब मोचो बि अव्हां सां वाइदो आहे। शम्मू अॼु जो अॼु लाकब में हूंदो, छाकाणि त मुंहिंजो नालो सूबेदार सुठियो आहे, पर आहियां ॾाढो ॾुखियो। हाशिम जॾहिं मां फायर जा आवाज़ ॿुधा ऐं उन तरफ़ वियुसि, जावेद शदीद ज़ख़्मी। मतलब त तो जावेद खे ज़िंदा ॾिठो हो? हाँ हाशिम। छा जावेद कुझु तोसां ॻाल्हायो या हू होश में न हो? हाशिम जावेद होश में हुयो, पर हुन मूंखे कोन ॿुधायो त मूंसां केरु विढ़ियो आहे। मूं जावेद खां पुछो तोसां ही कार कंहिं कयो आहे? जावेद कातिल जे नाले ॿुधाइण खां अॻु में ई दम ॾेई छॾियो। तोखे जावेद कुझु त ॿुधायो? हाँ जावेद सिर्फ़ एतिरो ई चयो त संगत खे सलाम ॾिजांइ ऐं चई त हाशिम खे चइजां मुंहिंजो प्लान ज़रूर पूरो करे। जेसीं ताईं शम्मू ज़िंदा आहे तेसीं ताईं मूंखे ऐं शम्मा खे चैन कोन मिलंदो। असां ॿिन्ही जा रूह तड़पंदा रहंदा। उन खां वधीक जावेद तोखे छा ॿुधायां? उन जो मतलब त शम्मू ई जावेद खे मारियो आहे। शम्मू मां तोखां जावेद ऐं शम्मा जे खून जो प्लान ज़रूर वठंदुसि। मूं तोखे केतिरो रोकियो हो त तूं पुछड़ीअ वारी बनीअ ते न वञाए। तूं मुड़े कोन। नेठ मुफ़्त जो झंझट तो पजे विच में विझी आहे। जावेद जो दिमाग़ ख़राब थी वियो, उनखे खुटीअ खयो जो शिकारीअ जे घर अची पहुतो। तो जावेद खे मारे पंहिंजे लाइ बच्चो पैदा कयो। जावेद खे मारण मां असांखे कहिड़ो फ़ाइदो? खामखा असीं मुफ़्त जो केस पिया ॻाईंदासीं। वैसे हल्ला करे मूं जावेद खे न आहे मारियो। जावेद त मुंहिंजे अची ॻिचीअ में पियो। जेकॾहिं जावेद खे मां न मारिया न त हू मूंखे मारे विझे हा। जावेद तो तोखे मारे। अरे जावेद में एतिरी हिम्मत ई कान्हे तुंहिंजे साम्हूं बीही सघे। तो हुनखे मारियो छो? ठीकु आहे हुन खणी थोरी घणी फशरी कई बि हूंदी, पर तूं हुनखे अजायो मारियो छो? हवाई फायरिंग करे हुनखे भॼाए छॾी। वैसे पहिरियों मूं बि ईअं कयो, पर छा कयां? जावेद जो मोती मुंहिंजे हथां लिखियल हो, पोइ मां छा कयां? अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम।
सूबेदार साहब कीअं ॼण थियो आहे? रैस जावेद जो खून थियो आहे, हुन में मुख्य जवाबदार इहो शमू आहे। पोइ अहिड़ी एफआईआर कई छो? रैस मां मजबूर हुयुसि, मथां खां वॾो ज़ोर पइजी वियो। त पोइ हाणे छा कंदे? रैस तव्हां फिक्र न करियो, केस तमामु कमज़ोर आहे। शमू 2-4 ॾींहं लाकअप में रहंदो, केस पाणे डिसमिस थी वेंदो। खबरदार सूबेदार, शमू कॾहिं बि लाकअप में रहंदो या मुंहिंजी बेइज़ती आहे। शमू ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं लाकअप में न रहंदे त शाह ज़मा माठ करे कोन वेंदो। हुन लाइ सुठो अथई त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे छॾ, छाकाणि त मुंहिंजो नालो अथई सुठो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। न सूबेदार न, मां तोसां थाणे ते न हलंदुसि। रैस शमू खे सम्झायो, सिर्फ़ 2-4 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। रैस जीअं सरदार शाह ज़मा जावेद खे लाकअप मां वठी वियो हो न, तीअं तव्हां बि शमू खे लाकअप मां वठी वञिजो। रैस अॼुकल्ह पैसे सां छा नथो थिए, तव्हां सम्झो था न, असां नांग त न आहियूं जो मिटी खाईंदासीं। सूबेदार मां सभु कुझु सम्झां थो। जंहिं स्कूल में तूं पढ़ियो हुए न, त उन स्कूल जो हेड मास्टर मुंहिंजो शागिर्द हो। ओए शमू जी बाह ॾियो था या न सूबेदार न, मां तोसां थाणे ते न हलंदुसि। तूं फिक्र न कर शमो, 2 ॾींहं बि वॾा आहिनि, मां तोखे आज़ाद कराए वठंदुसि। न त पोइ लामारो ई हिकिड़ो ख़तम। ठीकु आहे सूबेदार साहब, तूं भली शमो खे वठी वञ। अदा पलिया बसरा जूं ख़बरूं थी ॿुधां त ख़ौफ़ खां ॾकणी थी वठी वञे। त पोइ अचण छो थी ॾींस घर में, या त माई आहे ई बम गोलो, वटे थी मुल्क में ॾेका पकड़ींदी। पर चवे सच थी, शमू सिरण वांगर ॻोठ खे लामारा पियो ॾे ऐं आलिया खे बि छेक छॾे ॾिनो अथई, वते थी रुलंदी। केॾीमहिल शमू झिरकी वांगर झटे न वञेसि। हा चवीं सच थी, काल्ह बि शमू असांजे इलाइक़े में फिरियो पिए, आलिया खे बरोबर ख़तरो आहे। तॾहिं त तोखे चवां थी अदा पलिया, पल पंहिंजी धीअरनि खे, जेका ॻोठ में थोरी घणी इज़त बची आहे न, साब हली वेंदी। ठीकु आहे, अॼु त निकिरी वई आहे पाणी भरण, सुभाणे कोन छॾींदो। हा शुक्र आहे मुंहिंजी का ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में त आई। हा अॼु सरदार साईं ॾे बि वेंदुसि ऐं उनखे चवंदुसि त आलिया जो मसइलो हिकिड़े पासे करे, जेसि ताईं आलिया शमूअ जे निकाह में आहे तेसि ताईं शमू ॿियो वझ ॻोल्हींदो। जे भुल मिलिस न मुणंदो कोन। इहो कमु भलो थो करी, आलिया जो निकाह टोड़ाए आलिया जी ज़ालिमनि मां जान छॾाए, न त इहा खतरे जी तलवार मथां पई लटकंदी। हा ज़रीना, मां सरदार साईं खे चवंदुसि, पर तूं बि हाशिम खे चइजां, सरदार साईं हाशिम जी ॻाल्हि खे रद्द कोन कंदो। हा हा मां बि हाशिम खे चवंदसि, तूं बि सरदार साईं सां ॻाल्हाए, पोइ अलाह मालिक आहे। हा हा मां बि सरदार साईं खे चवां थो। दरिया ख़ान, तुंहिंजे झुकल कंध मां ज़ाहिर थो थिए त तूं अॼु बि शमू खे आज़ादु नाहे कराए सघी। शमशाद बेगम, शमूअ खून कयो आहे, हुन जेरो जाॻंदो माण्हू मारियो आहे, हुन ते खून जो केस दाख़िल थियल आहे। को रिढ बकरीअ जे चोरीअ जो केस दाख़िल नाहे थियल, जो बसि ईअं 2 ॾींहंनि में आज़ादु थी वञे। दरिया ख़ान, तूं त शमू खे शहज़ादनि वांगुरु पालियो आहे, तूं लाकअप जे लोही शिकल में कीअं सुम्हंदो? कुझु बि कर दरिया ख़ान, मूंखे पंहिंजो शमू खपे, मूंखे हर हाल में पंहिंजो भाउ खपे। तूं मिठो कर, इलाज कर,
सूबेदार के पैसा भी दे मुझे भाग वापस आन। शमशाद बेगम तू आराम कर, शमू आजाद थी वेंदो। मूंखे निंड कीअं ईंदी? मां वञी गुलनि जी सेज ते सुम्हां, मुंहिंजो भाउ कंडनि जी सेज ते सुम्हे, मां न सुम्ही सघंदुसि। मूंखे मुंहिंजो भाउ आणे ॾे, मूंखे आराम कोन ईंदो। मां सूबेदार सां मिली आयो आहियां ऐं हुनखे पैसा बि ॾेई आयो आहियां। सूबेदार केस खे ट्रोड़े मरोड़े कमज़ोर करे छॾियो आहे। इंशाअल्लाह सुभाणे शमू आज़ाद थी वेंदो। इस दरिया ख़ान मूंखे कूड़ी तसली न ॾे, सच सच ॿुधाए मुंहिंजो भाउ सुभाणे घर अची वेंदो न? हा शमशाद बेगम, मूं राज जे हिक माण्हूअ खे तयारु कयो आहे। हू पैसनि जे एवज़ खून जो कबूलदार थींदो। पुलिस हुनखे लाकअप करे छॾियो आहे। हाणे जॾहिं जावेद जो खूनी कबूलदार थियो आहे, पोइ मजबूरन पुलिस खे शमू छॾणो ई पवंदो। पक्का आहे न दरिया ख़ान, सुभाणे मुंहिंजो भाउ अची वेंदो? हा शमशाद बेगम, हा तूं वञी आराम कर, को बि फिक्र न कर। इंशाअल्लाह शमू सुभाणे तुंहिंजे साम्हूं हूंदो। अल्लाह करे ख़ैर सां अची वञे। हा दोदा कर ख़बर छा? शमू आज़ाद थी वियो? ठीक आहे मां ॻाल्हायां थो सूबेदार। बाबल साईं, शमू आज़ाद थी वियो? हा शमूअ खे सूबेदार आज़ाद करे छॾियो आहे। ख़ैर मां ॻाल्हायां थो सूबेदार। ही मां छा पियो ॿुधां? तो शमूअ खे छॾे ॾिनो आहे? कूड़ थो ॻाल्हाई? तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थो? इहे खेॾ ॿियनि सां खेॾंदो कर सूबेदार। मां तोखां वधीक खेॾाड़ी आहियां, तूं मूंखे खेॾण थो सेखारी? हाणे तूं ॾिसजांइ मूं तुंहिंजो कहिड़ो असर थो कयां। छा थियो बाबल साईं? हाशिम ॿियो माण्हू कबूलदार करे कोर्ट सगोरी में पेश कयो आहे। इन्हीअ करे शमू ज़मानत ते आज़ाद थी वियो। शमू भली आज़ाद थी वञे, हुकूमत जी कोर्ट मां त उनखे आज़ादी मिली वई, पर असांजी कोर्ट मां उनखे मौत जी सज़ा मिलंदी। मां शमूअ खे ज़िंदगीअ जे कैद मां आज़ाद करे छॾींदुसि। हाशिम दरिया ख़ान भले पाण खे वॾो खेॾाड़ी आलिया मायूस छो थी वई आहीं? कहिड़ी गणतीअ अथई मूंखे ॿुधाए। अदी चाची ज़रीना जूं ॻाल्हियूं त ॿुधियूं अथई न? हा आलिया मूंखे बि ईअं ई थो लॻे। अमीरनि जी दुनिया है, हिते ग़रीबनि जी का बि गुंजाइश नहीं। आलिया तू ना उम्मीद न थी, उम्मीदुनि ते दुनिया कायम हूंदी आहे। चाचो हाशिम कुछ न कुछ जरूर कंदो। ससुई चाचा छा कंदो? केसी ताईं असां लाइ विढ़ंदो? दरिया ख़ान तर जे चङनि खे वठी आयो सरदार शाहज़मान वटि।
काले शमू अची ॻोठ पहुतो आहे। ज़ालिमनि मुंह में छा ॾिठो आहे? छो नथा मुंहिंजी जिंद छॾनि? छो नथा मूंखे जीअण ॾियनि? मूं हुननि जो कहिड़ो ॾोह कयो आहे ससी? कहिड़ो ॾोह कयो आहे मूं हुननि जो? आलिया, जेसी ताईं चाचा हाशिम जी सिसीअ में साह आहे न, तेसी ताईं चाचा असां न्याणियुनि जे लाइ विढ़ंदो रहंदो। बाक़ी इहो शमू ऐं दरिया खान खे जेके ज़ोर लाहिणा आहिनि न, लाहे वठनि, वरंदुनि कुझु बि कोन। अधी ससी ही तसलियूं न ॾे। मां समझी वई आहियां त मुंहिंजो मुक़दर शमू ई आहे। मां अव्हां वटि अलाए केतिरा ॾींहं रहां, हिकु न हिकु ॾींहुं ये ज़ालिम बगड़ मूंखे खाई वेंदा। मुंहिंजी भेण, तूं हिमत न हार। असां सरदार शाह ज़मान जी छांव में आहियूं। सरदार शाह ज़मान जी ताक़त जे आॾो कंहिंजो बि ज़ोर न हलंदो। ज़ालिमनि खे हथ कुझु बि कोन ईंदो। ये ॾिसजांइ, पाण में ई विड़ी विड़ी मरी वेंदा। अल्लाह करे त ईअं ई थिए। रब साईं ज़ालिमनि जी कपाड़ पटे। आलिया, तूं ॾिसजांइ, अॼु या सुभाणे सरदार शाह ज़मान शमू मां तुंहिंजी जान आजी कराए छॾींदो। छा शमू मूंखे तलाक ॾींदो? ज़ोर बार पयसि न त ज़रूर ॾींदो। तोखे बि त पाण छॾे वियो हो न। अधी मोचड़े में सोभा आहे। अहिड़ा जेके ज़ालिम हूंदा अथई न, इहे मोचड़े सां सिधा हूंदा अथई। ठीकु आहे, छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। देर थी वई आहे, घर हलूं। चाची जी त ख़बर थी न। हलूं था, पाणी भरे वठूं। शिकार तो रेंज में आहे। तुंहिंजो छा ख्याल आहे? हणूं धक? असांखे सिर्फ़ शिकार ई हिकु करणो, जीअं हुनखे ख़बर ई न पए। पोइ छा ख्याल आहे? कमु जल्दी थियणु घुरिजे, न त पोइ पकड़िजी पवंदासीं। इंतज़ार त करिणो पवंदो। हिकु त शाह ज़मा या मुसीबत असांजे विच में हूंदी, हिन मां जान कीअं छॾायूं? अॼु त कयूं था हिनखे पूरो। न नदीम, हिनखे मारणु अचायो आहे। असांजो ही शिकार न आहे। ही त असांजे शिकार में खलियल विझूं बीठो आहे। पोइ भला हिनखे कंहिं तरीक़े सां ज़ख़्मी था कयूं? न यार अमजद, हिनखे त असां धक बि कोन था हणी सघूं। हिनखे धकणासीं त सरदार ऐं हाशिम वारा असां ते शक कंदा। यार अमजद, मूंखे सोचण ॾे। हा, हिनखे कंहिं जाइ ते धिको था ॾियूं, जीअं ज़ख़्मी थी पए त ॿ टे ॾींहं घर में वेही रहे। धिको कीअं ॾियूंसीं? ही त सम्झी वेंदो। पर आख़िर हिन मां जान कीअं छॾायूं? मां कुझु सोचां। मूंखे बस 4 रुपया ॾेई घर था मोकिलियोसि। इहो तरीक़ो बि ग़लति आहे। आज़माए ॾिस। बेगा, ओ बेगा। जी बाबू। तोखे मां 200 रुपया ख़र्ची ॾियां थो, तूं घर वञ। न न बाबू साहब, तूं सफ़ा सही माण्हू आहीं, पर मां तव्हां खां पैसा न वठंदुसि बाबा। चङो भला, तोखे मोकिलंदा ॾियूं, तूं घर वञ। न बाबू साहब, मां सरदार साईं जी इजाज़त खां सवाइ तव्हांखे अकेलो कोन छॾींदुसि। ठीकु आहे, वेठो हुजे। जमाल पुट, केड़न ख्यालन में गुम आहीं? बाबा, संकट जी सिक लगी है।
कहिड़ी संगत? शहर वारी संगत बाबा। जॾहिं मां ॻोठ छॾे हले वियो हुयुसि त मुंहिंजे जिस्म ते कपिड़नि खां सिवा कुझु बि कोन हुयो। मूंखे कुझु दोस्त मिली विया हुया जंहिं मूंखे घर ॾिनो, रोज़गार ॾिनो। उन्हनि दोस्तनि जी सिक लॻी आहे बाबा। हा पुट, एहसान करण वारनि खे कॾहिं बि विसारजे न। पुट, तू भले वञ चकर ॾेई अच संगत खां। बाबा, दिल त चवे थी हींअर जो हींअर वञा, पर छा कयां, को रुपयो बि नाहे। पैसा खोड़ अचे वठ। तू भले वञ संगत खां चकर ॾेई अच। तुंहिंजी जॾहिं बि दिलि चवे न पुट, हलियो वञ। मां वञा थो सरदार साईं जे बंगले। बेगो बि वेंदो उन शहरी कामोरनि सां गॾु। सरदार अकेलो आहे। बाबा, ये शहरी कामोरा किथां जा आहिनि? पुट, चवनि था त कराची मां आया आहियूं। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां भले सरदार शाह ज़मान दा थी अचो। ठीकु आहे बाबा। अमाल्या, जी बाबा। अमाल्या, अॼु खां पोइ तूं घर खां ॿाहिरि न वेंदी। छो बाबा? ये शमू तोखे खणण जा वज पियो ॻोल्हे। हाशिम ऐं दिलावर कॾहिं किथां था दौड़ाइंसि, कॾहिं किथां, पर हू बेनको मुड़े ई कोन थो। तंहिंजे करे ॿाहिरि न वेंदी। बाबा, शमू जे ख़ौफ़ खां मां ॿाहिरि न निकिरां? हा जी, अफ़सोस करण खां बहितर आहे त एहतियात कजे। जेकॾहिं शमू झटणी वियो न त वॾी खूनरेज़ी थी। त पोइ बाबा, मुंहिंजी जान छो नथा छॾायो शमू खां? मूंखे तलाक खपे। हा, मूं ॻाल्हायो आहे सरदार साईं, उन बि मूंखे तसली ॾिनी। ज़रीना करे त करे छा? मूं बि हाशिम खे कन खणाए छॾियो आहे। छोकिरी तुंहिंजी बि हिके कहाणी थींदी। चाची, जेसी ताईं हिके ही कहाणी थिए तेसी ताईं मां घर में कैद थी रहा। ईअं ई न, इन खां त भलो हो त मां शमू जे घर में ही वेठी हुजां। जिद न कर छोकरी, असां तोखे चङाई था चऊं, तूं नखरा पई करी। हा लिया जी, जेस ताईं शमू तोखे तलाक न दे तेस ताईं एहतियात कर, घर खां ॿाहिरि न वेंदी। त पोइ मां अकेली पाणी भरण वञा बाबा? हा जी, अॼोको ॾींहुं तूं अकेली वञ। मुंहिंजी तबियत सही थी वञे त पोइ मां पाण पाणी भरण। ठीकु आहे न? ससुई, तूं न डिॼ, तोखे को बि ख़तरो न आहे। ख़तरो आलिया खे आहे। तूं अकेली वञे त का ॻाल्हि न आहे। चाची, कोई बि मां अकेली कान वेंदसि, मूंखे बि डपु थो थिए। सिर्फ़ु अॼोको ॾींहुं वञ। बाबा, त पोइ चाची ज़रीना हले या आदि मीरा हले मूंसां गॾु? मुंहिंजो नालो वठंदे त हबकी कान थी थिए। आऊं हिकिड़ी किॾां वञा? हा, तोसां गॾु पाणी भरायां, घर जो कमु कयां। ज़रीना करे त